अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं खजाला अबड़ो आवाया संजहा सैयद हल्ला से हेडलाइन सर। अफगानिस्तान में घरू वेड़ सां तमाम घणी तबाही आई है। दुनिया के हर सूरत में अफगान हुकूमत सां ॻाल्हियूं करण घुर्जन। अफगान तालिबान यकीन ॾियारियो आहे त अफगान सरज़मीन तां हमले जी इजाज़त न ॾींदासीं। अफगानिस्तान के अकेलो छॾियो वियो त उन जा ख़तरनाक नतीजा साम्हूं ईंदा। अफगानिस्तान में अमन ऐं इस्तेकाम खे लाइ अणटर आहिनि। अशरफ गनी जी हुकूमत करप्ट ऐं बदउनवान हुई। वज़ीर आज़म इमरान खान जो मिडिल ईस्ट आई खे इंटरव्यू चयाईं दाइश मां छुटकारो हासिल करण लाइ तालिबान वाहिद ऐं बहितरीन ऑप्शन आहे। अमेरिका के कायदानो किरदार अदा करणो पवंदो। पाकिस्तान खिते में इक़्तिसादी सहकार के हथी ॾियणु चाहे थो। अमेरिका जो साथ ॾियण ते जेतिरो नुक़सान पाकिस्तान जो थियो एतिरो कंहिंजो बि नाहे थियो। वालड़ कश्मीर जहिड़ी बदतरीन सूरत हाल दुनिया में किथे बि नाहे। कश्मीर की सूरत हाल के नज़रअंदाज किया वियो आहे। असां अहिड़नि गुरुनि सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं जेके छा करणु चाहिनि था। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां पाणी मामलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद सिलाही जे वफ़द समेत मुलाक़ात। पाणी जी विरछे जे मसइलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद सिलाही जो चवणु आहे त असां चाहियूं था त पाणी जी विरछ ते समूरनि स्टेक होल्डर्स खे ऑन बोर्ड वरितो वञे। समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल कया वञनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पाणी जी विरछ रुगो मुआहिदे तहत थियणु घुर्जे। मुआहिदे खां सवाइ पाणीअ जी विरछ खे स्कीम या फार्मूले तहत मंज़ूर न आहे। डेल्टा जे बचाव लाइ समुंड में पाणी छॾणु ज़रूरी आहे। इरसा उन ॻाल्हि खे यकीनी बणाए त ख़रीफ़ में लिंक केनाल्स न खोलिया वञनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर डॉलर ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ घेरो तंग करण जो ऐलान करे छॾियो। शेख रशीद जो चवणु आहे त डॉलर ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ FIA घेरो तंग करे छॾियो आहे ऐं 5 कंपनियुनि जी ऑडिट जो बि फ़ैसिलो कयो आहे। 88 माण्हुनि खे गिरफ़्तार करे 47 ॼणनि ख़िलाफ़ FIRs दाख़िल कयूं वयूं आहिनि। डॉलर जेकॾहिं गैर क़ानूनी तरीक़े सां अफगानिस्तान उमाणियो वियो त उन ते कस्टम्स खे जांच करणु घुर्जे। 27,000 NGOs मां 91 पर डे फंडिंग में मुलविस आहिनि। NCOC खे बदनाम करण लाइ नकली कोरोना वैक्सीन सर्टिफिकेट ठाहिया पिया वञनि। 2 पासपोर्ट रखंदड़ माण्हू 3 अक्टूबर ताईं हिकु पासपोर्ट सरेंडर करे सघनि था। सिविल मिलिट्री लाॻापनि बाबति को बि फ़ैसिलो नाहे। इलेक्शन कमीशन नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे बैंक खातनि जे दस्तावेज़नि ताईं पहुच वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। इलेक्शन कमीशन मुमलकती वज़ीर फ़ारूक हबीब जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो। फ़ारूक हबीब जो चवणु आहे त नून लीग ऐं PP वारा उन खॾ में किरी पिया जेको हुननि PTI लाइ खोटियो हो। हाणे मरियम ऐं बिलावल खे ख़बर पवंदी त उन्हनि जी पार्टियुनि जा केतिरा नकली अकाउंट्स आहिनि जेके उहे लिकाए रहिया हुआ। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख़्तावर भुट्टो ज़रदारी मां बणिजी वई। बख़्तावर भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्विटर अकाउंट ते पुट जे ॼमण जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू हाणे ऑफिशियली मामू बणिजी वियो आहे। आसिफ भुट्टो ज़रदारी पारां बि मासी थियण ते ख़ुशी जो इज़हार। EVLC पुलिस जी कराची में OLX ते चोरी ऐं फुरकियल गाॾियूं विकिणंदड़ गिरोह ख़िलाफ़ कार्रवाई दौरान 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। चोरी थियल टोयोटा करोला नकली रजिस्ट्रेशन कार्ड समेत बरामद। SSP AVLC बशीर अहमद ब्रोही मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में सईदुल्ला खान, दानियाल राजपूत ऐं एहसानुल्लाह शामिल आहिनि। सिंध हुकूमत 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में 19 अक्टूबर ते सॼे सूबे में मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी लागू करे छॾी। घरू खाते मूजिब बेल सवारी ते पाबंदी जो फ़ैसिलो अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखण लाइ कयो वियो। इमरान खान जी हुकूमत सिलेक्टेड आहे। पहिरियां उन्हनि खे RTS जी बहादुर सिस्टम ज़रिए सीटूं मिलियूं। हाणे हू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तहत अचणु चाहिनि था।
इलेक्शन खां अॻु सॼे सिस्टम खे तकरारी बणाए पियो वञे, जेका सिलेक्टेड हुकुमराननि जी हिकु हटी आहे। लाड़कानी मां गंद किचिरो सिंध सॉल्ट वेस्ट ज़रिए खणाए ॿिए हंधि मुंतकिल कयो वेंदो, उन लाइ हिकु चीनी कंपनी खे ठीको ॾिनो वियो आहे। डिसंबर ताईं गंद किचिरो खणाए शहर खे साफ़ सुथरो कयो वेंदो। लाड़कानी में हलंदड़ तरक़ियाती कम जल्द मुकमल कया वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर लाड़कानी अची यूसी सतह ते दौरा कंदो। सभु नौकरियूं मेरिट जी बुनियाद ते ॾिनियूं वेंदियूं। मकानी इदारनि वारे खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं लाड़कानी में मीडिया सां ॻाल्हियूं।